दोस्तों हक़ मौजूद साथियों, ये लुकमान शहर आहे। लुकमान खां हाणे मां ॿाहिरि पियो निकिरां ऐं थोरो अॻियां रोडी किनारे जी पुल ईंदी, पर हीअ जेका पुल आहे उहा पुराणी पुल आहे जंहिंतां हाणे कारियूं या मोटरसाइकिल ॿियूं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जी अचु वञु बंदि आहे, पर बाइक ते माण्हू अची वञी सघे थो पियो ऐं मां बि उनजो फ़ाइदो वठी करे हिन पासे खां अचां थो। कंहिं ज़माने में हीअ जेका पुल हुई उहा मेन पुल हुई, पर उहा पुराणी थी वई ऐं उनजे करे हिनखे बंदि करे होॾां परे हिकिड़ी पुल ठाही वई जंहिंतां हाणे समुंद्री सवारी जेका आहे उहा क्रॉस कंदी आहे। पर हीअ सुठी ॻाल्हि आहे त हीअ पुल बरक़रार आहे। त हीअ आहे वारी पुराणी पुल जंहिंतां मां क्रॉस कयां थो पियो। मोटंदो परी पुल खां ईंदासीं। खैर हाणे शाह हुसैन ताईं वधी आयो आहे ऐं बाईपास थियण खां पोइ ऐं शाह हुसैन वटि जेको स्टाफ आहे त हीअ हिते इलाही जेके रिहाइशी कॉलोनियूं आहिनि उहे बि जुड़ियूं आहिनि ऐं कारोबार बि वधियो आहे। शाह हुसैन बाईपास ते ख़ासि करे मूड़ा ॾाढा ठहंदा आहिनि ऐं जेके हितां माण्हू ख़रीद करे ॾींदा आहिनि। मूड़ो जेको आहे उहो तीलीअ मां ठहंदो आहे, तीली ऐं रसीअ खे मिलाए करे ठाहींदा आहिनि ऐं उहो फ्लेक्सिबल आहे। उनखे माण्हू किथां खां पिणु किथे आसानी सां रखी सघे थो पियो ऐं ड्यूरेबल बि आहे, सुठो हली वेंदो आहे। तंहिंजे करे माण्हू हिनखे शौक़ सां वठंदा आहिनि। मुंहिंजो बि इरादो आहे त मां बि 6 मूड़ा वठां ऐं हिकिड़ी जेका मूड़नि वारी टेबल आहे उहा वठां पंहिंजे घर जे लाइ ऐं इनशाला उहो जल्दी वठंदुमि। अॼु हिते त मां चकर ते आयो आहियां ऐं थोरो व्यू वठणु। खैरपुर सिटी में 3 ओवरहेड ब्रिजिस ठहियल आहिनि, 2 रेलवे लाइन ते आहिनि। हिकिड़ी आहे लुकमान वटां ऐं ॿी ठेड़ी फाटक वटां ऐं टी हीअ जेका आहे उहा नेशनल हाईवे ते जेका आहे सा उहा ठाही वई आहे ऐं हीअ क़दुरु बहितर आहे जंहिंखे चइनी तरफ़नि खां लिंक रोड ऐं लुकमान वारी जेका ओवरहेड ब्रिज आहे रेलवे वारी उहा त कंहिं कम जी न आहे, जंहिंमें इन जे लाइ कम जी न आहे छो त उते माण्हू ट्रैफिक उतां घटि गुज़रंदी आहे। उहा लुकमान फाटक वटां हुजे हा त वधीक उहा कराइती हुजे हा, पर हाणे मालिकनि जी मर्ज़ी आहे त हीअ हेॾे रस्तो जेकॾहिं सखर पासे वञिणो हुजे त हेॾे ऐं जेकॾहिं ॿिए पासे लहिणो हुजे त माण्हू हेॾे हली वञे। त हीअ क्रॉसिंग्स ॾिनल आहिनि ऐं हीअ मज़बूत ब्रिज ठहियल आहे। लुकमान वारी ब्रिज तमामु नाक़स मटीरियल सां ठहियल आहे जंहिंमें माण्हुनि खे को फ़ाइदो कोन पहुतो ऐं उहा जेका ब्रिज ठाही वई उहा
सियासतदाननि ऐं ठेकेदारनि उन्हनि मां करोड़ रुपया कमाया। माण्हुनि जे लाइ को बि टके जो फ़ाइदो कोन थियो। ट्रैफिक बि न आहे ऐं कमज़ोर बि आहे। बहरहाल हीअ टेड़ी फाटक वारी जेका पुल आहे उहो जेका रेलवे पुल आहे, नेशनल हाईवे वारो जेको मथां जेका ओवरहेड ब्रिज आहे, हीअ ॿई मज़बूत बि आहिनि ऐं सुठे इंजीनियरिंग सां ठहियल आहिनि। उनजे करे हिन जो माण्हुनि खे सुठो फ़ाइदो पहुतो आहे।